थिया आहियो? गॾु थिया आहियूं साईं। असां उजण कबीलो जेको तमामु पोइते आहियूं। असांजी हुकूमत का बि असांखे अहमियत कान थी पइजी। कहिड़ी हुकूमत? पुलिस साईं। छा थी चई? बसि असां ॼण राज़ी कोन आहियूं के असांखे ईअं थी सम्झे मेंगवाड़ जी बि हलंदी आहे, भील जी बि हलंदी आहे। असां कबीले जा ॻोठ माण्हू आहियूं, असांखे का बि अहमियत हुकूमत कान थी पइजी। तव्हां थाणे ते वञो था एनसी कराइण? थाणे ते असां वञूं था त असां पाण ॿधिजाऊं वञी छा था। चोरी बि तव्हांजी? हा हा बिल्कुलु 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 ॿधी सघे थी। अॼु जेका चोरी थी आहे केतिरो सामान माना खजी वियो आहे? 2.5-3 लखनि जो थियो आहे। हाणे इन्हनि जी जेको पेर खुर जेके थींदा आहिनि पेर खुर आहिनि ई हिते गुम त असां काॾे खणी वञूं? मुल्क आड़े आया आहियूं, बंद ॻोठ प्यारे जो ॻोठ मुल्क खलका दड़ो उनड़ पणिया ॻोल्हे आया आहियूं। पेर काॾे आहे कोन, हिते 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 ई गाइबु आहे। काथे था गुम थियनि पेर ते? भटनि जे शहर में। अच्छा आहे बि भटनि जो शहर? भटनि जो शहर आहे बि, चोरी बि भटनि। थाणो केतिरो पतो आहे दुकान? थाणो साईं हे 50 फुट बि न आहे पाजी जो हे थाणो ओयो थाणो आहे ओयो। हाणे तव्हां अंदाज़ो तव्हां हाणे कंहिंखां अपील कंदव? असां अपील DIG सखर ई कंदासीं। हाणे SP ते ॿुधे कोन थो पियो। असां मिसकिनो असां DIG सखर वेंदासीं। चोरी पहिरियों चक्कर थी या रोज़ थिए थी पई? हिते ई गुम थी वञे। शहर में थिए थी पई। शहर में बाबा शहर में हिते गुम बि हिते थी थिए बि हिते थी पई। छा कंदो आहे तूं? दुकान आहे। घणे जो सामान नुक़सान थी वियो थी? माना 3 लख जो आहे। 3.5 छा जो दुकान हो तुंहिंजो? चौंपले जो दुकान आहे। माना ॿियो सामान कपिड़ा हे स्पीकर लाउड स्पीकर आहे 4। हुन कैश रक़म आहे। काउंटर जो खानो भॻो पियो आहे, हुन में पैसा रखियल आहे 60,000 असांखे। उहो कैश। तव्हां छा था सम्झो पुलिस छो भला ख़ामोश आहे हिन चोरीअ जे हवाले इहो त साईं अलाए छाजे करे असां बेगुनाह नाइंसाफ़ी आहे ग़रीबनि सां। ॿियो असांजो त कुझु आहे ई कोन। आसरो इहो आहे दुकाननि जो, न बनी आहे न ॿारो आहे न माल। तव्हां कहिड़े टाइम संभालिया? असां सुबुह असां जीअं ई असर जो आज़ान वक़्तु आयासीं त माना इहो भॻो पियो। टोटल घणा दुकान भॻल आहिनि? टोटल माना जेको आहे हिकिड़ो मथां बि 2 खाट लॻल आहिनि। पोइ मथे पासे कोशिशि कई अथऊं कोन भॻी सघो अथऊं, हेठां आयूं अथऊं हिकिड़ो ई दुकान मसवाड़ जा तव्हांखे पंहिंजो आहे? पंहिंजो आहे साईं। साईं अब्दुल मजीद साईं। छा मसइलो आहे? साईं दुकान असांजो राति खाटवाणी आहे न। ये दुकान असांजी मिठाई जो दुकान बि आहे, हे चौंपड़नि जो दुकान बि आहे। हिननि लाइ हिते लटो कपिड़ो बि सिबंदा आहिनि। साम्हूं पंहिंजो होटल बि आहे। इहो राति दुकान भञी विया आहिनि। छा छा खणी विया आहिनि तव्हांजो सामान? साईं इलेक्ट्रिशन जो सामान आहे, कुझु लाउड आहिनि, कुझु रोक रक़म आहे, कुझु कपिड़ा आहिनि, उहे खणी विया साईं। तक़रीबन 2-2.5 लख रुपए जो नुक़सानु आहे असांजो। पुलिस जो छा चवणु आहे? पुलिस बसि ख़ामोश लॻी पई आहे। साम्हूं तव्हांजे साम्हूं ॾिसो, साम्हूं थाणो आहे, हे साम्हूं दुकान आहिनि, हिते चोरी थी वई। अच्छा तव्हां त ॻोठ हलिया विया, ॻोठ वेंदा हुआ या हिते रहंदा हुया? ॻोठ वेंदा आहियूं असां। हाणे तव्हां वटि हिन वक़्तु पुलिस आई आहे? साईं सुबुह आई, इंक्वायरी करे वई, ॾिसी वई साईं। पेर ॿाहिरि ॾिठो, वरी वधीक विया न हलिया। पेर खयां आहिनि तव्हां? हा साईं पेर असां चौधारी जाचा आहिनि, चौधारी पर पेर ॿाहिरि नथो लॻे साईं। शहर खां ॿाहिरि नथो वञे पेर। चोरी शहर खां ॿाहिरि थी वञे? न साईं न, पेर ॿाहिरि नथो लॻे। तव्हां छा था सम्झो त पुलिस तव्हांखे चोरी मोटराए ॾींदी या तव्हांजो ईअं ई लियो मिटी थी वेंदो? बसि साईं लॻे त मुश्किल थो पोइ हाणे। पहिरियां बि चोरियूं थियूं आहिनि? काफ़ी साईं चोरियूं थियूं आहिनि। त सोयल जो दुकान भॼी पियो हुते कोलड जो, उन खां अॻु में ॿिया बि इलाही काफ़ी वाक़िया थिया आहिनि। उहे वापसि थिया आहिनि या न थिया? न कोन थिया आहिनि बिल्कुलु। गुलाम कादर शेख जो अॻु में दुकान भॼी पियो, उनखे बि सामान अञा तोड़ी काशी कोन मिली आहे। पुलिस रिकवरी नथी कराए? न साईं शरीफ़ शेख आहे, हुनजो अंदरि दुकान आहे। SHO केरु आहे हिन वक़्तु? हे साईं SHO जेको आहे सो सियाल साहिबु आहे, शम्स सियाल। सही। उहो तव्हां वटि हिन वक़्तु पहुतो आहे या न पहुतो आहे? न साईं न, थाणे ते विया त चऊं वियो आहे हाज़िरी ते ख़ैरपुर आयो कोन्हे।